अस्सलाम वालेकुम दोस्तों, टेक्निकल सिंधी चैनल में एक नई वीडियो से गॾु आहियां। ये तमाम नंढड़ी वीडियो मूं ठाही है दोस्तन के लिए। ज़ोंग नेटवर्क जे जेके भी सिम हलाइन पिया उन्हनि जे लाइ, उन्हनि दोस्तनि लाइ ही वीडियो है। इन खां पहिरीं दोस्तनि खे ॿुधायां त जिन दोस्तनि थंबनेल ॾिठी है उन में लिखियो हो मूं 1000 MB। 1000 MB कंहिं कंहिं दोस्त के मिले थी। हिकिड़ो कोड है, तव्हां मिलायो। किन दोस्तन के मिले थी, किन दोस्तन के उहा MB न मिले थी। इन लाइ पहिरियों ॿुधाइणु ज़रूरी है, इन बाद में दोस्त मूंखां नाराज़ थियनि। 1000 MB तव्हांखे बिल्कुलु फ्री में मिलंदी। हिकिड़ो कोड है, तव्हां मिलायो उन कोड मिलाइण सां जिन दोस्तन के भी उहे MB मिलन त महिरबानी करे कमेंट में मूंखे ज़रूरु ॿुधाइजो त उहे तव्हांखे जिन जिन दोस्तन के MB मिली उहे भी ॿुधाइनि, ऐं जिन खे न मिलियूं MB उहे भी मूंखे ज़रूरु ॿुधाइनि। त हलूं था कोड की तरफ़। वीडियो के घणो वॾो न कंदासीं, उन खां पहिरीं गुज़ारिश इहा ई कंदासीं त असांजे चैनल के सब्सक्राइब कयो, वीडियो के लाइक कयो, ऐं कमेंट में मूंखे ज़रूरु ॿुधाइनि त किन किन दोस्तनि खे MB मिलियूं ऐं जिन खे न मिलियूं उहे भी ज़रूरु मूंखे ॿुधाइनि। त हलूं था कोड की तरफ़। सब खां पहिरीं तव्हांखे डायल पैड में अचिणो आहे। डायल पैड में तव्हांखे हिते कोड मिलणो आहे। ही दोस्तों शायद सभिनि खे किन किन दोस्तनि खे ख़बर हुजे ऐं किन दोस्तनि खे न बि हुजे ख़बर, उन्हनि जे लाइ आहे *65*65#। ठीक है दोस्तों, *5855#। ही टू मुंहिंजी सिम ज़ोंग 2 में आहे। तव्हां भी ज़ोंग में ऑप्शन कजो। त ही मूंखे ॿुधाए थो त डियर कस्टमर प्लीज़ डायल 6464#। जन दोस्तनि खे इहा शइ ॿुधाए त उहा MB उन्हनि खे न मिलंदी, ऐं जन दोस्तनि खे इहे MB मिलंदियूं त उन्हनि जे लाइ ॿियो ऑप्शन ईंदो ऐं हेठि लिखियलु हूंदो 1000 फ्री गिफ्ट। और चौथे या 5 नंबर ते शायदि हूंदो, उहो तव्हांखे अगरि नज़र अचे त तव्हां उनखे क्लिक करे 1000 MB वठी सघो था। मूं वटि हिन सिम में नेटवर्क इहो जेको आहे त कोड कमु नथो करे, ऐं ख़ासि करे के काफ़ी दोस्तनि खे इहो नेटवर्क इहो जेको आहे त कोड जेको आहे इहो कमु करे पियो। ठीकु आहे दोस्तों।